हिसाब से हीअ जेका पंहिंजी कचहरी हाणे हले पई सराई सामान खान जे हवाले सां ऐं जमात जे हवाले सां और तहरीक जी ॻाल्हियूं पाण कयूं पिया पर हीअ वरी जॾहिं मूं जेको थोरो पढ़ियो त उन में जेके हिंदुस्तान में जेकी मुख़्तलिफ़ कैंप हुयूं उन्हनि चइनि माण्हुनि जा टोला हुआ जिन खे हुते ॿधे खणी विया ऐं हिकिड़े टोले में जेके 400-500 माण्हू हुआ मुंहिंजे ॻोठ जा नानो खानन फ़क़ीर ॿिया सभु ख़ासि तौर ते त हिकिड़ो सराई सावण खान जो टोलो हो उनखे वरी ॿधी वठी खणी विया ऐं इन खां सवाइ ॿिया बि काफ़ी हुआ त जेके उते कैंपुनि में माण्हू वठी विया त उन कैंपुनि जो अहवालु ऐं उनखां पोइ हिते अची वधीक सराई जो जेको हाल अहवालु आहे उन तहरीक जे हवाले सां थोरो बयानु कयो। साईं हुन में हीअ त पहिरीं जेका मार्शल आहे हिननि हीअ रेल जो जेको वाक़ियो थियो माना रेल जेका किरी हुई उनखां पोइ अंग्रेज़ जेका मार्शल हुई त मार्शल में हाणे जेको आहे पहिरीं त माण्हू घरनि में रहंदा हुआ ऐं हाज़िरियूं बि हुयूं पर रेल खां पोइ जेका हिननि मार्शल आई त उन में असांजी अमा साइण ऐं मुंहिंजो वालिद साहिबु इहे ॿुधाइनि था त उते हिते जी जेका असां पहिरीं सिखनि जी जेका हिकिड़ी फोर्स आई उन कैंपुनि में जेके माण्हू खे खणण लाइ सांगड़ में पहिरीं सिखनि जी फोर्स आई उन खां पोइ पठाणनि जी फोर्स आई। पठाणनि जी जेका फोर्स आई उहा ॾाढा बदतमीज़ हुआ बद इख़लाक़ हुआ माण्हुनि जो सोन पटणु औरसनि सां बद इख़लाक़ी करणु इहो पठाणनि जो पर सिख जेके हुआ उहे आया हुआ हुननि अची असांखे गिरफ़्तार त कयो पर हुन जेको आहे उहा का बदतमीज़ी कोन कई बद इख़लाक़ी कोन कई फुर कोन कई पर ॾाढी साइण ॿुधाईंदी हुई त जॾहिं सिख हिकिड़ो ऑफिसर असांजे घरनि में अंदरि आयो फ़ौज सां गॾु माना उहा हुनखे जमात सॾनी मिलिट्री सिखनि जी मिलिट्री आई त हिकिड़े सिख ऑफिसर चयो त बाबा तव्हां हींअर जेको आया आहियूं आर्ज़ी तौरु तव्हांखे कोन था ॿधूं तव्हांखे हमेशह जे लाइ जेलनि में कैंपनि में खणी था वञूं जेको खणणो अथव खणी वठो जेको सोन आहे उहो जेको आहे सो पंहिंजे चेल में संदरा करे ॿधो किथे लिकाए रखो ऐं तव्हांखे जेको ज़रूरत वारी शइ खणो बाक़ी इहे जीअं भरियल अथव घर इहे ईअं जा ईअं पिया हूंदा तव्हांखे इहो टाइम कोन मिलंदो पोइ हिते ॿी फोर्स बि ईंदी उहा बदतमीज़ हूंदी उहे असी इहो आहे त तव्हांखे गिरफ़्तार कयूं था पहिरीं माना ॾाढी साइण ॿुधाईंदी हुई त जमात सॼी खे शहर जे ॿियनि बि माण्हुनि खे खणी सांगड़ वारे पीसाईं जे थले ते अची जेको सो जमा कयूं सॼे सांगड़ जे माण्हुनि खे उन में जमायती गैर जमायती मुस्लिम हिंदू सभु इन जॾहिं उते सभु जेके हिते कयूं ट्रकूं भरिजी आयूं ॻोठनि में घरनि में पाड़नि में इलाइक़े जा तई माण्हू जेके चई हज़ारनि जी तादाद में माण्हू हिते थले ते हुआ पोइ उते हिननि कतारनि में माण्हू बीहारिया पोइ हिकिड़े जो जेको आहे सो हू तफ़सील पुछंदा विया ऐं ट्रकूं जेके आहिनि से अची बीठूं पोइ उन में जेको जमायती हो शहर जो माण्हू हो गैर मुस्लिम हो उनखे हटाईंदा विया जेको जमायती माण्हू हो उन्हनि खे ट्रकुनि में चाढ़ींदा विया पोइ जेको आहे सो ट्रकूं केॾांहुं वियूं असांखे बि चई माना ॿधे बूथ जी माना उन ट्रकनि में अंदरि हयूं पोइ हिकिड़ा खणी विया जेको सो सखर जे डोड़े में हिकिड़ा जोही में हिकिड़ा जेको आहे सो दादू में हिकिड़ा जेको सो हीअ झोल वारे में हिकिड़ा जेके आहिनि से खिपरे में माना ईअं ट्रकुनि में भरे माण्हू जेके आहिनि से मुख़्तलिफ़ जेको सो लोडनि में वञी इहो पहिरियों माना मार्शल में इतां ई माण्हू खणी विया माण्हुनि जा सॼा घर भरियल हुआ पोइ उतां वरी जेके सघारा नौजवान छोकिरा उन्हनि खे लॻा पिए जेके गाज़ी भर्ती कोन थियो आहे उन्हनि सभिनी खे जेलनि में मोकिलियऊं जेके ज़ईफ़ पोड़ा माज़ूर हुआ नंढड़ा ॿार हुआ औरतूं पोड़ा उन्हनि खे वञी कैंपनि में रखियऊं वरी चई कैंपनि में अची जेको आहे शनाख़्ती पीरियड शुरू थी गाज़ी जे घराणे जो जीअं को माण्हू आहे माना जीअं चई ॾाढी साइण ॿुधाईंदी असां हुआसीं तो अची नालो पुछंदा हुआ पोइ तफ़सील ॿुधाईंदा असां जेकॾहिं उबतो सुबतो ॿुधाईंदा चवंदा न तव्हां ग़लति बयानु ई न कयो असांखे ख़बर आहे तूं फलाणे ख़ानदान मां आई माना एतिरा चुगियल हुआ जो अॻु में ॿुधाए छॾींदा त फलाणा माण्हू जेके उहे गाज़ियुनि जा हाणे सिराई जे ख़ानदान मां मुंहिंजी ॾाॾी ऐं हुनजूं जेके से माना धीअरूं जेके असांजूं मासियूं हुयूं उन्हनि सभिनी खे जेलनि में मोकिलियऊं उहे माना वॾियूं जेके हुयूं अमा साइण चए थी असीं नंढा हुआसीं असांखे कैंप में छॾियऊं असांखे कैंप में माना पहिरीं असांखे झोल वारी में छॾियऊं झोल मां खणी वरी पोइ जेको असांखे सखर में छॾियऊं सखर मां खणी पोइ वरी जोही छॾियऊं जोही खां पोइ जेको ईअं मुख़्तलिफ़ कैंपनि में असांखे माना रुलाईंदा रहिया खिपरे में रखियऊं पर मर्द माण्हू जेलनि में मोकिलियऊं पोड़ा जेके हुआ वंगे जी कैंप हुई चई इन में जेके छॾियऊं त ईअं माना जेको आहे सो हज़ारनि लखनि जी तादाद में जमात जा माण्हू उहे ट्रकनि ते ॿधी खणी आया ऐं उहे कैंपनि में खणी छॾियऊं मर्द माण्हू जेके आहिनि उहे उते हुआ जेके गाज़ी जेके रूपोशी विया उहे रूपोशी विया बाक़ी माण्हू हिकिड़ा जेलनि में हिकिड़ा कैंपुनि में इन्हनि में बंदि हुआ पोइ किथे इहो कोन पियो ॾिठऊं त हाणे फैमिलियुनि सॼी खे गॾु मोकिलियो ईअं बि कोन हो जेकॾहिं
पुट हिकिड़ी जाते आहे त पीउ ॿी जाते आहे ऐं धीउ बि ॿ जाते आहे त भेण टी जाते आहे ईअं अलॻि अलॻि ख़ानदाननि खे जेको आहे हाणे भला हे तहरीक भली काफ़ी ॻाल्हियूं थियूं सूरीबासा जी शहादत खां पोइ ऐं पाकिस्तान बि ठहे थो त उन वक़्तु ही माण्हू किथे हुआ कीअं हुआ ऐं 5 साल पोइ जेको पाकिस्तान ठहण खां पोइ बि क़ैद रहिया त इहा सूरत हाल कीअं गुज़री? हाणे इन में ॾाढी ॿुधाए थी त असां जेलनि में हुआसीं जेलनि मां पोइ वरी ओचितो असांजे लाइ हुकुम आयो असांखे ख़बर कान हुई छा पियो थिए असांखे इहो आयो त हाणे कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कैंपुनि में मोकिलियो माना जेलनि मां कढी 5 साल 7 साल असां जेलनि में रहियासीं पोइ असांखे कैंपुनि में लोड़नि में अची रखियऊं उन लोड़नि में जीअं असांखे ख़बर पई त अंग्रेज़ वियो हलियो ऐं अंग्रेज़ जेको आहे सो वञे पियो अंग्रेज़ जेको आहे सो पंहिंजा हथियार फिटा थो करे मुसलमाननि ऐं हिते जे माण्हुनि खे का शइ इहा माना इहो दौरु जेको आहे सो सम्झिजे थो त 46 वारो दौरु आहे या 47 वारो आहे या इहो जेको विच वारो दौरु जेको आहे सो इहो शइ हले थी इन विच में जॾहिं वरी दिलबर ख़ान बि जेको आहे सो अञा कैंपनि में हो खिपरे जे लोड़े में हो त उते अंग्रेज़ ऑफिसर तुफ़ैल महमद नालो हो हुनजो उन अची दिलबर ख़ान खे चयो त बाबा पाकिस्तान जेको मुसलमाननि जो मुल्क थी वियो आहे असीं हुन में असीं ख़ुशी था मल्हायूं हुनजी ऐं सभिनी कैंपुनि में असां जेको सो देगियूं लाथियूं आहिनि ऐं ख़ुशी कई आहे तव्हां हुन में शरीक थियो त दिलबर ख़ान हुनखे चयो त बाबा असीं जॾहिं क़ैद आहियूं असांजे लाइ त आज़ादी आहे कोन असां सभु कयो असां तव्हांजी इन ख़ुशी में कीअं शरीक थियूं जेके क़ैदी आहियूं हुन चयो तूं जेकॾहिं इहा बग़ावत कंदे या मुंहिंजो हुकुम न मञींदे त तोखे आउं इंडिया जा हिंदुस्तान जा वण ॾेखारींदुसि पर दिलबर ख़ान उन ॻाल्हि तां कोन मुड़ियो त हुन जेको आहे हुनखे लिखी इंडिया जे पूना जेल में जेको सो मोकिले छॾियो दिलबर ख़ान पोइ माना 47 ताईं त 47 खां पोइ माना ईअं सम्झो त 50 ताईं 47 48 पोइ पाकिस्तान थी वियो जो चए भई मुसलमाननि जो मुल्क थी वियो आहे माना सम्झिजे थो त 47 पाकिस्तान थी वियो ऐं इहा शायदि उनजी ख़ुशी पे मल्हायूं हितां जेको आहे सो पुणे मोकिले छॾियऊं 50 जे ॾहाके में वरी चयूं त असांखे ऑर्डर आयो चाचे खे त तव्हां जेको आहे सो वापसि अचो मुखिया माण्हू कीअं निकिता इहा हिननि खे पोइ ख़बर पई त उन में चनाह जा बुज़ुर्ग उन्हनि में के मोतबर माण्हू हुआ जिन इहा कोशिशि कई हुई जंहिंजे करे पोइ इहे मुखिया माण्हू माना सिराज सावण ख़ान चाचो दिलबर ख़ान चाचे दिलबर ख़ान सां मुंहिंजो वरी गादी बहाली जी तव्हां ॻाल्हि था कयो हा गादी उन गादी बहाली में किरदारु कीअं हो भला उनजी गादी जी बहाली में इहे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे वरी उन्हनि कैंपुनि मां पहिरीं माना जेलनि मां कैंपनि मां वरी हिननि खे ॿाहिरि आज़ादु करे खणी आया पर हिननि ते इहो पाबंदी हुई त बाबा तव्हां सरकार सां ॻाल्हियुनि में इन्हनि में राब्ते में हूंदव उन में जेको आहे सो जेको चाचा ॿुधाए थो त असां पहिरीं जेको आहे सो हैदराबाद में हिकिड़ी किराए जी जाइ वरिती ऐं पंहिंजी फैमिली सां उते हुउसि ऐं चाचा सां ई माना सिराज सावण ख़ान जे नाले चवे थो पोइ सागण में अची वेठो पोइ असां ॿिन्ही खे माना नाने सिराई खे चयो वेंदो त तूं अहमद फ़कीर लिगारी ऐं मोहम्मद सालेह मौलवी जेको सो महर ऐं ॿिया बि जेके कुझु नाला उन में हुआ उहे 5-8 माण्हू जेके आहिनि उन्हनि खे चयो वेंदो तव्हां अयूब खान सां ॻाल्हायो अयूब खोड़े सां ॻाल्हायो ॿियनि सां ॻाल्हायो गादी जी बहाली जी घुर करियो पीसनि जे साहिबज़ादे वापसि अचण जी इहा करियो चई असां जॾहिं अयूब खोड़े सां मिलियासीं त चाचा साईं ॿुधाईंदो जेका वालिदा ॿुधाए थी ऐं बाबा साईं ॿुधाए थो त चाचा चए थो त अयूब खोड़े चयो तव्हांखे असां आज़ादु करियूं था पर शइ हीअ आहे त तव्हां असां सां ताउन कंदो हथियार फिटा कंदो पर ही पीरी मुरीदी वारो सिस्टम न हलंदो तव्हांजो तव्हां जाहिल आहियो जा अञा पीरी मुरीदी में हलो था छाजी पीरी छाजी मुरीदी छाजी दरगाह बहाल कोन थींदी साहिबज़ादा वापसि कोन ईंदा जे ईंदा त आम शहरी वांगुरु रहंदा हीअ दरगाह जेका बहाल कोन थींदी तव्हांखे असां छॾियूं था त असां उन ते चयो त न जेको आहे असां इन शइ खां असांजा अबा ॾाॾा जंहिं रीत रस्म खे उनखे असां कोन छॾींदासीं असीं कोन छॾींदासीं चई उन ते जेको आहे सख़्तु नाराज़ थियो उथी बीही चई तूं ॾिसां थो त तव्हां जेको आहे कीअं जेका असां इहा गादी बहाल करायो था कीअं जेका असां हीअ सिलसिलो हलायो था तव्हां शुरू खां वठी शरारतूं कंदा आया आहियो हाणे तव्हांखे शरारतनि जी इजाज़त कान हूंदी हीअ माना रवैया हुआ 1950-51 में माना मुस्लिम लीगी आज़ादु थियण खां पोइ सिंध जे सदर जा अयूब खोड़ो एॾो सिंध जो सदर ऐं वज़ीर आला हो उन्हनि जा पोइ माना जेको आहे सो आख़िरी कोशिशूं भला कीअं जो चना वारे बुज़ुर्ग कई ऐं जेको गवर्नर सॾायो आख़िरी चवंदा कराची में दीन मोहम्मद जेको आयो हो दीन मोहम्मद काश्मीरी हा दीन मोहम्मद शेख हो शेख काश्मीरी चवंदा हुनखे हुआ शेख हो पर असुल में हू शेख हो हा दीन मोहम्मद शेख हो जेको आयो हो हू शायदि बिलोंग कंदो हुजे कश्मीरी फैमिली सां या ॿियनि सां पर मेन हू शेख हो ऐं पंजाब जो हो उहो जॾहिं हिते आयो त उहो मुरीद हो चना वारे बुज़ुर्गनि जो
पोइ चना जे बुज़ुर्गनि जेको आहे सो उन वटि वक़्तु मिलायो उनखे वञी चयो त बाबा हिननि जो तहरीक में उन क़बूल कयो त वाक़ई हुननि जी ॻाल्हि खे सम्झी वियो पघारे जी हाँ। हिकिड़ी क़ुर्बानी आहे इहे सभु चयूं था मुंहिंजी बि ॻाल्हि वफ़ाक़ी हुकूमत सां बि हले थी ऐं इहा तव्हांजी बिल्कुलु गादी बि बहाल थींदी ऐं हीअ सभु शयूं थींदियूं पर उन में कुझु शयूं इहो थींदियूं त माण्हू हथियार फिटो कनि वापसि मोटी अचनि उन ते पोइ चवनि था त इन में मौलवी मोहम्मद सालेह ऐं ख़लीफ़े दिलबर ख़ान निज़ामाणी उन वक़्तु ख़लीफ़ो सिराई सावण ख़ान हो पर उनजे वारियां उनजे माना एवज़े में हाँ। चाचो दिलबर ख़ान ईंदो उहो मौलवी मोहम्मद उहो सालेह ॻाल्हाईंदो हो। अहमद ख़लीफ़ो मोहम्मद सालेह वधीक ॻाल्हाईंदो हा उन चयो साईं ॻाल्हि इहा त इहे माण्हू ऐं चना जो बुज़ुर्ग अॻुवाणी कंदो उन बि चयो पिए त साईं हीअ माण्हुनि जे चवण हिननि माण्हुनि जे चवण ते माण्हू हथियार फिटो कोन कंदा तव्हां गादी जेकॾहिं बहाल करियो था हा। पग ते वेंदड़ पागारो हूंदो हा। उनजो हुकुम पागार जो हुकुम पोइ हलंदो। माण्हू सभु वापसि ईंदा जी। पर हाणे पोइ हुन चयो त भला कारवायूं जेके आहिनि उहे बंदि कनि त उन ते जेको आहे सो मौलवी मोहम्मद सालेह ऐं ख़लीफ़े जेको आहे सो दिलबर ख़ान ऐं ॿियनि चयो त साईं कारवायूं हींअर कनि बि कोन था जी जी कोन तव्हां हुननि जे ख़िलाफ़ु कारवाई जेकॾहिं करे थी सरकार थी करे त पोइ रद्दमल ॾियनि था बाक़ी असीं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हुआसीं अंग्रेज़ निकिरी वियो त हाणे असांखे जेकॾहिं तव्हां इन में तंग न कंदा तव्हांजी फोर्स जेका असां उन में न वेंदी त हीअ माण्हू बिल्कुलु वापसि ईंदा पर गादी बहाल थींदी पोइ गादी पेश थींदा हथियार फिटा कंदा वापसि मोटी ईंदा ऐं मुल्क जी ख़िदमत जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा इन ते पोइ हू राज़ी थियो ऐं उन गवर्नर जेका असां लिख पढ़ कई जेका पोइ पी साईं छठगणी बादशाह ऐं साईं नादर शाह इहे मोटी आया ऐं पोइ इन में नाने साईं जे लाइ बाक़ी सभिनी माण्हुनि खां वधीक नाने साईं जे लाइ अॻे बि मशहूरु आहे पर इहा हक़ीक़त बि आहे त नानो साईं जेको आहे रोई रहियो हो हुन चयो त मूंखे मूं जेके लफ़्ज़ सूर्य बादशाह खां ॿुधा त मूंखां पोइ मुंहिंजे मामला ऐं फ़ैसिला जेके मशवरा कजो उहो साईं नादर शाह सां कजो त पोइ आउं कीअं जेको आहे सो क़बूलु कयां त नादर शाह खे जेको छॾे पाण जेको वॾे साहिबज़ादे खे पग ॿधायूं माना इहो हुनजो माना इहो हो पर हाणे जमायत सॼी बीठी आहे पर मूंखे हिकिड़ी त इहा शइ ॿियो त मूंखे कीअं यकीन अचे त सूर्य बादशाह शहीद थी वियो सूर्य बादशाह वापसि ईंदो ऐं तव्हां हुनजे साहिबज़ादे खे पग ॿधायो था माना इहे ॿ शयूं अहिड़ियूं हुयूं जेके हुनजे दिलि में जेके उखियूं थिए पोइ चवनि था त नानो जेको आहे सो हिते हाथी जो बाग़ सॾिबो हो हाथी वारो बाग़ पीसे मसंदणी जो हाथी ॿधबो हो दरगाह सॼी पीरकोट ते पीरकोट में हाथी वारो बाग़ सॾिबो शाहनि दर खां पुराणा अॻे लेट्रिन हूंदा उन खां शाहनि वारी गली जेका इहा आहे जेका हीअ जेके पुलिस ऑफिसर रहिया आहिनि सांगरी हा सांगरी महले खां औरते हिते हिकिड़ो बाग़ हो जंहिंखे हाथी वारो बाग़ सॾिबो हिते सिराई सावण खान नानो उते अॼु वेही रहियो माना उते तक़रीब में अंदरि न पियो वियो पोइ चवनि था माना कुझु जमात जा ख़लीफ़ा साईं नादर शाह खे वठी आया गॾु मियां नादर शाह अची हाथी वारे बाग़ में सिराई सावण खान खे चयो त चाचा साईं माना ॾिसो एतिराम माना मुर्शिद जा फ़र्ज़ंद आहिनि उहे था चवनि नाने सिराई खे त चाचा साईं तूं चवीं थो त मूंखे पीसे चयो हो त तूं मशवरो जेको आहे सो नादर शाह खां वठिजो जेकॾहिं मूंखां तव्हां मशवरो वठो था आउं तव्हांखे मशवरो ॾियां थो त इहा पग जेका आहे उहा पीसे छठगणी बादशाह खे वॾे साहिबज़ादे खे ॿधाइणी आहे त पोइ तव्हां मुंहिंजी उहा ज़बान जेका सां त कोन था पारियो जेका सूर्य बादशाह सां थी हुई उन ते जेको आहे चई सिराई जी सावण खान सरेंडर कयो त असीं बिल्कुलु हलूं था तव्हांजी ज़बान छो जो पीसे चयो त मुंहिंजी ज़बान नादर शाह जी ज़बान साॻी हूंदी सो हाणे माना मशवरो थी वियो ॻाल्हि वाज़े थी वई हाणे ॻाल्हि वाज़े थी गई ऐं इहो माना असां सभु शयूं पीसे जी छठगणी माना नादर शाह चयो त चाचा साईं बाबा साईं जूं शयूं जेके मूंखे ख़बर हूंदी थी सघे तव्हांखे बि ख़बर न हुजे ऐं मां बि हिन सॼी दरगाह ऐं जमात जी बहितरी लाइ इहो थो चवां त सभु गॾिजी हली हुनखे उन खां पोइ जेको आहे सो पाण आया आहिनि दिलबर खान आयो आहे मस्जिद शरीफ़ में इहा दस्तारबंदी थी आहे जंहिंमें नाना साईं हिकिड़ी शइ चवंदो हो त असांजी उन वक़्त में हिकिड़ी अखि खिली पए हिकिड़ी अखि जेका आहे उहा रोई पे रोई पए अलाह सभु हा रुनी पे ऐं पोइ चवंदो बाबा चई नाना असांखे ॿुधाईंदो त बाबा गादी बहाल थी वई दरगाह आबाद थी वई असांखे मुल्क मिली वियो अंग्रेज़ धारियो ॿियो हलियो असां हींअर ख़ुशहाल थी वियासीं पंहिंजे पेरनि ते बि बीह वियासीं पर अंग्रेज़ असां सां वॾी झुठ करे वियो असांजो लाल असां न खणे लासम इहो लफ़्ज़ नालो वॾो आहे लाल जी ॻाल्हि आहे हा
भला पीसी छॾंदड़ी बादशाह वरी महिरबानी थियो ऐं मीर साहिबु पिया ॻाल्हि कंदो आहे त पाण ख़ैर जो पहिरियों नवाब शाह जी लोड़े में आया ऐं उते ज़ियारत जेको बसि ॻाल्हि हुई त उते पंहिंजो सराई सां बि ॻाल्हि थी सराई जी। ऐं थोरो पीसी सरदार जी इन मामले इन ॻाल्हि खे थोरो वाज़े कयो। हा इहो अञा लोढ़ा कोन थिया गादी बहाल थी वई पोइ सिराई जेको आहे सो अर्ज़ु कयो किला साईं खिपरे में मुंहिंजो जेको आहे सो दावत आहे हा उहा मुंहिंजी लोड़े में उहा दावत क़बूल करियो पोइ पाण चयूं इन शइ खे ॾिसूं था हा पर क़बूल पाण कोन पिए कयो पोइ जॾहिं ज़िद जेको आहे सो सिराई सावण खान बार बार तकरार पिए कयो किला साईं मूंखां नाराज़गी आहे छा जो मुंहिंजी दावत क़बूल कोन था कयो पोइ पीउ साईं बादशाह चवनि था त उन वक़्त में खिपरे में पाण फरमायो आउं लोढ़ा ख़तमु करणु आयो आहियां लोढ़ा क़ाइमु करणु कोन आयो आहियां जो उते दावतूं वठां दावतूं इनशा बिल्कुलु वठबियूं पर लोढ़नि खां पोइ ऐं इहे लोढ़ा ख़तमु थींदा ऐं इन्हनि लोढ़नि खे बाहियूं ॾिबियूं आमीन इंशा हा ऐं चवनि था त पोइ खिपरे जे लोढ़े में ओचितो बाहि लॻी ऐं लोढ़ो काफ़ी जेको सड़ी पियो पोइ माना इहो तव्हां सम्झो था 4 फरवरी ते गादी थी बहाल थिए हिकिड़े महीने खां पोइ 1 अप्रैल ते पूरी जमात जेका आहे उहा हिकिड़ी टेम ते आज़ादु थी वञे ऐं हिन मुल्क में पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिए थी ऐं आउं सम्झां थो त इन सॼे मामले में जेको 47 खां 52 ताईं रहियो इन में देसी दलाल जेके सिंध जा माण्हू हुआ चाहे कांग्रेस में हुआ चाहे मुस्लिम लीग में हुआ उहे हुआ हीउ मुंहिंजो हिकिड़ो तज़ियो आहे मूं जेका शइ ॾिठी आहे ॿियो वफ़ाक़ी सतह ते जेके अंग्रेज़ जनरल हुआ चीफ ऑफ स्टाफ हुआ उहे तव्हां सम्झो त 54 ताईं उहे हुआ 54 खां पोइ पहिरियों मुसलमान चीफ ऑफ जनरल स्टाफ अयूब ख़ान थियो आहे माना जॾहिं तव्हांजे आर्मी जे इदारे जा सरबराह कमांडिंग हुननि जे हथ में हुजे उहे तव्हांखे कीअं क़बूल कंदा तव्हांजी गादी कीअं बहाल कराईंदा असीं भले 1000 माण्हुनि ते इल्ज़ाम हणूं हर ॿिया सबबु हुजनि पर आउं सम्झां थो वॾे में वॾो सबबु इहो आहे त अंग्रेज़ हुन जा सरबराह हुआ जेसि ताईं उहे जनरल अंग्रेज़ सरबराह हुआ तेसि ताईं गादी जेका आहे सा बहाल न पई थी हाय साहब वॾी महिरबानी तकलीफ़ माफ़ तव्हां तमामु घणी नॉलेज असांखे ॾिनी अलाह कंदो ख़ुशि आबाद हूंदो महिरबानी साईं।